वज़ीर आज़म इमरान ख़ान पेशावर धमाके जे ज़िम्मेवारनि खे अंजाम ताईं पहुचाइण जी हिदायत करे छॾी आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया। ज़रियनि जो चवणु आहे त सिक्योरिटी इदारनि पारां वज़ीर आज़म इमरान ख़ान खे पेशावर धमाके बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म खे पेशावर धमाके जी शुरूआती जांच ऐं हसास मालूमात बाबति आगाह कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद बि वज़ीर आज़म खे पेशावर धमाके बाबति आगाह करे छॾियो आहे। अहम ख़बर मां ॾियूं पिया। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त धमाके जे सहूलतकारनि ताईं पहुचण लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया वञनि। हुन चयो त पेशावर धमाके जे ज़िम्मेवारनि खे अंजाम ताईं पहुचायो वञे। आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान पेशावर धमाके जे ज़िम्मेवारनि खे अंजाम ताईं पहुचाइण जी हिदायत करे छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त सिक्योरिटी इदारनि पारां वज़ीर आज़म इमरान ख़ान खे पेशावर धमाके बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म खे पेशावर धमाके जी शुरूआती जांच ऐं हसास मालूमात बाबति आगाह कयो वियो आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद बि वज़ीर आज़म खे पेशावर धमाके बाबति आगाह करे छॾियो आहे।